अस्सलामुअलैकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार आहियां फराशा ऐं मूं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी हेडलाइंस ते। तहरीक इंसाफ़ बानी पीटीआई जी ज़मानत आज़ादी लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। बैरिस्टर सलमान सफ्तर ऐं ख़ालिद यूसुफ पारां इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। तोशाखाना 2 केस में बानी पीटीआई जी सज़ा मुअत्तल करण जी इस्तेदाद दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त बानी पीटीआई जी हिकु अखि संगीन बीमारीअ में मुब्तला आहे। उन बीमारीअ जो इलाज जेल में मुमकिन नाहे। ज़मानत ते खेसि आज़ाद कयो वञे। पार्लियामेंट हाउस में अपोजिशन इतिहाद जो धरणो जारी। क़ौमी असेंबली ऐं सेनेट में मुख़ालिफ़ धुर अॻवान बि धरणे में शरीक। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर खान ऐं सलमान अकरम राजा बि पार्लियामेंट हाउस में मौजूद। तहरीक इंसाफ़ जे अॻवान डी चौक वञण खां रोकण ते केपी हाउस ॿाहिरां बि धरणो हणी वेही रहिया। वज़ीर आला केपी के सुहेल आफ़रीदी बि मौजूद। धरणे सबबि मिनिस्टर हाउस ऐं जजिस कॉलोनीअ जो रस्तो बंदि थी वियो। पुलिस मुक़रर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रमज़ान रिलीफ पैकेज जो ऐलान करे छॾियो। रिलीफ पैकेज जी रक़म 20 अरब रुपयनि मां वधाए 38 अरब रुपया कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रमज़ान इमदादी पैकेज जी रक़म आज़ाद कश्मीर समेत चइनी सूबनि में शफ़ाफ़ निज़ाम ज़रिए विरहाई वेंदी। हर मुस्तहिक़ ख़ानदान खे 13,000 रुपया ॾिना वेंदा। गुज़िरियल साल 20 अरब रुपया मुख़्तस कया विया हुआ। हिन साल रमज़ान पैकेज तहत 38 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। IMF चयो आहे त पाकिस्तान सां बिजली टैरिफ में तब्दीलीअ ते ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। बिजलीअ जी क़ीमतुनि में तब्दीलीअ जो भार ग़रीब तबिके मथां न पवणु घुर्जे। IMF अमलदारनि जो वधीक चवणु आहे त जाइज़ो वठंदासीं त टैरिफ तरमीमूं हुकूमती वाइदनि सां हिक जहिड़ा ई रखनि थियूं या न। महांगाई ऐं माशी इस्तेहकाम ते असरनि जो जाइज़ो वरितो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्दी मां छुटकारो हासिल कयो आहे। कचे जे धाड़ेलनि जो बि ख़ात्मो आणींदासीं। दहशतगर्दी ऐं ॾोहनि ख़िलाफ़ पुलिस भरपूर कार्रवायूं कयूं आहिनि। सिंध पुलिस ते बहादुर ऑफिसरनि ऐं जवाननि जे करे ई सूबे में अमुन क़ाइमु थियो आहे। सईदाबाद पुलिस ट्रेनिंग कॉलेज में पासिंग आउट तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कुझु ॾींहं पहिरियां दादूअ जे 3 बहादुर सिपाहियुनि शहादत माणी। सूबे में कुझु महीननि दौरान पुलिस ऑफिसरनि ऐं नौजवाननि बहादुरीअ जो मिसाल क़ाइमु कयो आहे। कराचीअ में CTD जो DSP अली रज़ा शहीद थियो। कचे में हलंदड़ साल 27 धाड़ेल मारिया विया। 81 खे गिरफ़्तार कयो वियो। 153 धाड़ेलनि सरेंडर कयो आहे। कराची बार एसोसिएशन चूंडूं थियण ताईं अदालती कार्रवायुनि जो बाइकाट करण जो ऐलान करे छॾियो आहे। बार जे जनरल बॉडी जो इजलास सलाहुद्दीन हक नवाज़ टालपुर आमिर वड़ाइच ऐं ॿिया बि शरीक अॻवाननि चयो आहे त कराची बार जूं चूंडूं साज़िश तहत मुलतवी कयूं वयूं। जेसीं ताईं चूंडूं न थींदियूं अदालती कार्रवायुनि जो बाइकाट जारी रहंदो। कराची में काठोर लॻ M9 मोटरवे ते रोड हादसे जो वधीक हिकु ज़ख़्मी फोत। फोतियुनि जो अंग वधी 14 थी वियो। फोतियुनि में औरतूं ऐं मासूम ॿार बि शामिल। फोत थियल 13 ॼणनि मां 12 जो तालुक़ हिक ई ख़ानदान सां ॿुधायो पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं काठोर लॻ M9 मोटरवे ते आयल टैंकर ऐं मुसाफ़िर बस समेत ॿियनि गाॾियुनि विच में टक्कर सबबि हादसो पेश आयो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि सबबि पीउ ऐं धीउ समेत 6 ॼणा फोत। औरत समेत 14 ॼणा ज़ख़्मी। मातवी वेझो रोड हादसे में टंडो मोहम्मद ख़ान वास्ते 2 ॼणा फोत 9 ॼणा ज़ख़्मी। बदीन टंडो मोहम्मद ख़ान रोड ते कोस्टर जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार इमरान अली लाड़क ऐं लियाकत अली ख़ास टेली फोत थी विया। हादसे में कोस्टर सवार 9 मुसाफ़िर बि ज़ख़्मी। कशमोर भरिसां ट्रक ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर। ॻोठाणो धीउ समेत फोत। औरत ज़ख़्मी। फोतियुनि में याकूब कोरी ऐं संदसि धीउ शामिल। ज़ख़्मी औरत नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल। नऊं कोट भरिसां मुसाफ़िर कोच ऐं कार में टक्कर सबबि पीरसन औरत फोत। 3 ॼणा ज़ख़्मी। नूरियाबाद वेझो डंपर ऐं सूस्तीअ में टक्कर। मंठार जखरो मौक़े ते ई फोत। हादसे में 4 ॼणा ज़ख़्मी। शहदादपुर वेझो नौजवान रेल गाॾी हेठां अची फोत थी वियो। कराचीअ खां पंजाब वेंदड़ माल गाॾीअ जे टक्कर सबबि पटरी क्रॉस कंदड़ ॻोठ आरिब रुड जो रहवासी 26 वरनि जो मोहम्मद सऊद रुड फोत थी वियो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम।
दादूअ में हिक ई ॾींहुं ॿिनि नौजवाननि ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ कमालुद्दीन सोलंकीअ में पसंद जी शादी न थियण ते आमिर जमाली फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। ग़रीबाबाद में सरकारी मुलाज़िम व्याजुनि जे ज़ुल्म खां तंग अची ख़ुदकुशी करे छॾी। 35 वरहनि जे अहमद खोखर मुबैना तौर आपघात कयो। वारसनि में कोहराम। वर्कशॉप वेझो पीरसन औरत मुड़िस सां कारह जे इल्ज़ाम हेठि कोडरूं हणी क़तल। मंगली थाणे जे हदर चक 65 में 8 ॿारनि जी माउ बिल्किस भील खे मुड़िस बेदर्दी सां क़तल करे छॾियो। जवाबदार आमरियो भील पुलिस हथां गिरफ़्तार। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। हैदराबाद में हटड़ी बाईपास ते एसटीपी जो योमे मादरे वतन जलसो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारकुननि जो वॾो अंग शरीक। जलसे खे एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं भारत विच में मुक़ाबलो सुभाणे थींदो। क़ौमी टीम तरफ़ां कोलंबो में ट्रेनिंग सेशन। पाकिस्तान क्रिकेट टीम जे कप्तान सलमान अली आगा चयो आहे त पाक भारत मैच में स्पिनर बालन जो किरदार अहम हूंदो। पाक भारत मुक़ाबलो हमेशह लाइ वोल्टेज हूंदो आहे, पर असांजी तवजो रुगो पंहिंजी कारकर्दगीअ ते आहे। टीम जी फतह लाइ पुरउमीद आहियूं।